अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। जीअं त अॼु आचर जो ॾींहुं आहे ऐं आचर खे स्वीट डे में शुमार कयो वेंदो आहे ऐं हिते हल्की हल्की बारिश बि थी, पहिरीं तो तेज़ थी, पोइ हल्की हल्की थी वई ऐं रोड भरिजी आहे। ऐं दोस्तों अॼु मूंसां हिकु उहो दोस्त शामिल आहे जेको पेशे जे लिहाज़ खां एडवोकेट आहे ऐं एडवोकेसी पंहिंजी जाइ ते आहे ऐं उन सां गॾो गॾु हू सोशल मीडिया ते काफ़ी वायरल आहे। ऐं हालांकि हुनखे ॾाढो शौक़ु हुयो त मां टीवी जी स्क्रीन ते अचां, पर टीवी जी स्क्रीन ते किन रीज़न्स जे करे उहो न अची सघियो ऐं उन खां पोइ हुन सोशल मीडिया ते पंहिंजी क़िस्मत आज़माई ऐं जेको आहे सो सोशल मीडिया ते हिकदमि अचण सां ई वायरल थी वियो ऐं सोशल मीडिया ते बाक़ाइदा हुनजा भला कम आहिनि। सो पाण सोशल मीडिया ते टिकटॉक ऐं स्नैक वीडियो ते साईं जी ईअं सम्झो त बादशाही आहे। सो साईं जो नालो आहे जावेद राजपर एडवोकेट ऐं साईं जेको आहे सो स्नैक वीडियो ते साईं जी पंहिंजियूं 2-3 फैमिलियूं आहिनि जेके 7 स्टार फैमिली जे नाले सां पॉपुलर आहिनि ऐं साईं जे अंडर में 2 एडमिन बि कमु कंदा आहिनि ऐं साईं पाण उनखे लुक आफ्टर कंदो आहे ऐं हथल इम्कान कोशिशि कंदो आहे त सुठे में सुठा मेंबर्स फैमिली में शामिलु थियनि ऐं उन सां गॾो गॾु हू उन फैमिली खे अॻिते वधाईंदो आहे। उन में काफ़ी बेनिफिट्स आहिनि, किन खे घणा पैसा मिलंदा आहिनि, किन खे थोरा पैसा मिलंदा आहिनि। सो भॼन को थोरो अॻिते अचो ईअं जीअं तो वटि रोशनी अचे। सो हींअर साईं सां कचहरी कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां जावेद भाई। मुंहिंजा वॾा जो तव्हां अॼु हिते मूं वटि आयो ऐं इतफ़ाक़ आहे जो बारिश तमामु घणी पइजी वई। सो इन जे करे इन में तव्हांजी वधीक त का ख़िदमत नथो करे सघां। सो पर मूं सोचियो त तव्हां सां व्लॉग ई रिकॉर्ड कयां। सो मूंखे इहो ॿुधायो त भला ही तव्हांखे टीवी स्क्रीन जो शौक़ु हुयो, तव्हां उन ते न वञी सघियो, पोइ तव्हां वरी सोशल मीडिया जो सहारो वरितो, इहो कीअं? सर सभ खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा जो असांखे ग़रीब मिस्किन खे टाइम ॾिनो ऐं कुझु घड़ियुनि जे लाइ असां सां वक़्तु गुज़ारियो था पिया। हींअर बि गॾु आहियूं, असां जेको आहे मौसमियात जे रोड ते वञी रहिया आहियूं। ऐं ॿी शइ इहा हुई त असांखे मूंखे ज़ाती तौर ते इलाही सारो शौक़ु हुयो त असां जेको आहे सो टीवी स्क्रीन ते असां अचूं, अॻियां अचूं फिरण ते ऐं दोस्तनि सां मतिलबु काफ़ी सारा दोस्त हुजनि। मुंहिंजो इन करे सिर्फ़ु हूंदो हुयो त शौक़ु त माना काफ़ी सारा दोस्त हुजनि। पोइ मुंहिंजो उहो ख़्वाबु पूरो त न थी सघियो। पोइ उनखे जेको आहे सो मद्देनज़र रखंदे जेको आहे मां इहो सोचियो त चलो ठीकु आहे, मां पंहिंजे प्लेटफॉर्म स्टार्ट कयां। पोइ कुझु दोस्त अहिड़ा हुया तमामु तव्हां जहिड़ा पहिरीं प्यारा, जन मूंखे राय ॾिनी त बाबा तव्हां फैमिली क्रिएट कयो, उनजे अंदरि तव्हां जेको आहे सो पॉपुलर बि थी सघो था ऐं उन सां गॾु तव्हांखे बेनिफिट बि मिली स्नैक वीडियो ते जी सर। पोइ उन खां पोइ सर मैं फैमिली क्रिएट कई। अल्हम्दुलिल्लाह हिन महिल मुंहिंजी फैमिली जे अंदरि काफ़ी सारा मेंबर्स आहिनि ऐं काफ़ी सारा दोस्त आहिनि ऐं तव्हां जहिड़ा पहिरीं प्यारा। उन खां अलावा कोशिशि मुंहिंजी इहा आहे त सुठा दोस्त अचनि असांजी फैमिली में ऐं सुठो कमु थिए ऐं सभिनी खे बेनिफिट बि मिले ऐं तमामु बहितरीनु मुंहिंजा प्यारा दोस्त हुजनि जो किथे असां वञूं कॉन्टेक्ट कयूं त उन्हनि सां मुहबत जो इज़हार थी सघे सर। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त स्नैक वीडियो हिकिड़ो अहिड़ो यानी ऐप आहे जेको माण्हूअ खे हल्को फुल्को रोज़गार बि ॾिए थो। ज़ाहिर आहे जेके 2-3 पैसा ॾिए थो उहो रोज़गार में ई शुमार थिए थो न। त हाणे ॿुधायो त स्नैक वीडियो को हायरिंग बि करे थी छा माण्हुनि जी? सर ॻाल्हि इहा आहे त स्नैक वीडियो ते अर्निंग जेका थिए थी, अर्निंग उहा तव्हां ऐं असां मज़ा आहे। ठीकु आहे सर, सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका अर्निंग आहे उहा आहे तव्हां ऐं असां मज़ा। सपोज़ असांजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सेंडिंग कनि था पिया पंहिंजे तरीक़े सां, हो जंहिंखे खणी चइजे त मशहूरु थियण जे लाइ, लेवल वधाइण जे लाइ सेंडिंग कंदा रहंदा आहिनि। कुझु दोस्त वरी अहिड़ा हूंदा आहिनि जीअं सपोज़ तव्हां असां आहियूं, मां अची वियुमि तव्हां वटि 2-3 हज़ार डायमंड्स लॻाए छॾिया त हुन में असांजी सुठी फैमिली सुठी सैलरी क्रिएट थी सघे थी। ऐं उनखां अलावा टारगेट जे हवाले सां तव्हांखे ख़बर बि आहे ऑलरेडी, त उन ते त असां छा ॿुधायूं। बाक़ी स्नैक जी तरफ़ खां जेको आहे न कोई बि अहिड़ो बेनिफिट उहो आहे जेको असां सुपर स्टार मेगा स्टार वग़ैरह असां प्ले कंदा आहियूं त असांखे उन्हनि में एक्स्ट्रा बोनस वग़ैरह बि मिलंदो आहे सर। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई आहे स्नैक जी त हमेशह स्नैक नवनि माण्हुनि खे
एतिरो एप्रिशिएट नथी करे बनिस्बत जेके उनजा पंहिंजा पुराणा मेंबर्स आहिनि, इन जो छा रीज़न आहे? सर इहो न आहे सर, असल में हाणे जेका स्नैक जी पॉलिसी आहे न, त उन पॉलिसी जे तहत इहो आहे त उहो सिर्फ़ु न्यू मेंबर्स खे जेको आहे सो रिप्लाई ॾियनि था ऐं हुननि खे ओबलाइज़ कनि था, उन्हनि खे ई फ़ाइदो ज़्यादा ॾियनि था पिया। जैसे मां मिसाल तव्हांखे ॾियां त जेकॾहिं तव्हांजी होस्टिंग खपे थी न, त होस्टिंग जे लाइ सभ खां पहिरियां हुन वटि मेंबर्स घटि हुजनि। हाणे मेंबर्स घटि उन वटि हूंदा जेको पॉपुलर न आहे। हाँ, त बेनिफिट हिन महिल न्यू मेंबर्स खे जेको आहे सो काफ़ी सारो मिले थो पियो हर हवाले सां। इहो मां फील कयो, छो त मां बि मुंहिंजी जेका स्नैक ते न्यू ID हुई त उन में काफ़ी घटि मेंबर्स हुया ऐं उन खां पोइ 50+ थी विया त तव्हां मूंखे ऑफर कई होस्टिंग जी, ऐं उहा होस्टिंग जारी आहे। हाणे उन होस्टिंग में जेको एक्चुअल जेको फ़ाइदो आहे उहो छा आहे? एक्चुअल फ़ाइदो त इहो आहे, ॾिसो तव्हां त ऑलरेडी जेको आहे सो फेमस आहियो माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े सां। बाक़ी जेके असांजा न्यू मेंबर्स आहिनि उन्हनि खे त हिकु त फेमस थींदा, फैमिली में जॾहिं ईंदा आहिनि त उहे फेमस थींदा आहिनि। उन्हनि जा पहिरियां जेकॾहिं उन्हनि खे 5 माण्हू सुञाणा आहिनि त फैमिली में ईंदा त उन्हनि खे 250, 300, 500 माण्हू सुञाणण वारा थी वेंदा आहिनि। सभ खां पहिरियों बेनिफिट उहो आहे। हुन खां पोइ ॿियो होस्टिंग जो तव्हांखे फ़ाइदो इहो आहे त तव्हांजी सैलरी क्रिएट थींदी, जीअं तव्हांखे मां पहिरियां ॿुधाए छॾियो। उन सैलरी क्रिएट जा जेके उसूल आहिनि उहे छा आहिनि? छो त जेके नवां असांजा दोस्त आहिनि यूट्यूबर्स, जेके जेकॾहिं उहे अचणु चाहिनि त उन्हनि खे बि ख़बर पवे। हा, उन्हनि खे ख़बर पवे सर। उन में ॾिसो टारगेट थींदो आहे, टारगेट मुख़्तलिफ़ तरीक़नि जा। अच्छा, इन सां गॾु मां हिकिड़ी शइ तव्हां खां एड कंदो हलां त जेके बि असांजा दोस्त वीडियो ॾिसनि था पिया या जेके असांजा दोस्त स्नैक ते अचणु चाहिनि था या ऑलरेडी जेके कमु कनि था पिया, मां उन्हनि खे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा चवंदुसि त जेकॾहिं तव्हां होस्टिंग वग़ैरह बि कयो था त उन होस्टिंग में तव्हां ॿियो कुझु बि अदरवाइज़ प्ले न कयो। तव्हां सुपर स्टार, मेगा स्टार जा रिवार्ड जेके आहिनि उहे खटण जी कोशिशि करियो ऐं उहे ई PK प्ले करियो जिन में तव्हांखे बेनिफिट मिले। कम से कम ॾिसो, तव्हां जेकॾहिं तव्हां सुपर स्टार प्ले कंदा त 200 खां रिवार्ड तव्हांजो $2000 तक आहे। ठीकु आहे सर। हाँ, जेकॾहिं तव्हांजो उन में जेतिरी लीड जे हवाले सां मतिलबु जेतिरो तव्हांजो टारगेट हूंदो उन हिसाब सां तव्हांखे उन में रिवार्ड मिलंदो। अगरि सुठो तव्हांखे रिवार्ड मिली वञे त काफ़ी बेनिफिट आहे तव्हांजो। 10K तव्हां जॾहिं कंदा त उनजी सैलरी तव्हांजी अची वेंदी तक़रीबन 50,000 सैलरी ईंदी। उन सां गॾु अगरि तव्हां उन में सुपर स्टार प्ले कयो था त तव्हांखे $150 या $200 ॿिया बि अची वेंदा। त हाणे उहो जेकॾहिं काउंट कंदो त तक़रीबन 1.5 लाख खां बि मथे जो तव्हांखे फ़ाइदो मिली सघे। माशाल्लाह, इहो तमामु सुठो बेनिफिट आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उहो जेको टारगेट हुनखे ॾिनो वेंदो आहे उनखे पूरो करण जे लाइ हुनखे नेचुरली ॿिए जे तरफ़ां डायमंड्स घुरिजनि था। बिल्कुलु। त हाणे कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको एतिरा डायमंड जेको आहे सो उनखे मोकिलींदो जो उनजो उहो टारगेट पूरो थिए? सर, उन में ॾिसो हाणे हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे ऐं स्नैक चवे थी त कुझु नओं क्रिएट कयो। ठीकु आहे सर। त उन जे हवाले सां इहा शइ आहे त तव्हां कोई अहिड़ो ट्रैक खणी अचो जीअं मुख़्तलिफ़ तव्हां ट्रैक्स ॾिठा हूंदा त कुझु माण्हू जेके आहिनि चवंदा आहिनि त जेको आहे सो अदा ओयो उन ते बि वीडियो काफ़ी सारा मशहूरु थी वेंदा आहिनि। कुझु जेके माण्हू चवंदा आहिनि मतिलबु मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हां ट्रैक खणी लाइव ते वियो था। जीअं पनिशमेंट PK आहे सर, पनिशमेंट PK ते बि काफ़ी सारी सेंडिंग थी वेंदी आहे। छो उन में इहा थींदी आहे बाबा लालच अची वेंदी आहे त बाबा ठीकु आहे हिनखे खटायूं त फलाणे खां असां पनिशमेंट करायूं। सपोज़ तव्हां या असांजो आहे साम्हूं मुक़ाबिलो त काफ़ी सारा दोस्त ईअं चवंदा त चलो ठीकु आहे असां जावेद खे खटायूं त साईं खे पनिशमेंट अचे उनखे कराइणी आहे। त इन सिलसिले में सेंडिंग थी सघे थी। बाक़ी सेंडिंग ओवरऑल जेको आहे सो ईअं ॾाढी मुश्किल आहे। अच्छा, हाणे असल में असां हिकिड़े चांहि वारे जे दुकान ते आया आहियूं, चांहि पीअंदासीं, वॾी कचहरी उते कंदासीं। ठीकु आहे, महिरबानी। असां हींअर पठान जे होटल ते चांहि बि पीतीसीं ऐं जावेद सां असां कचहरी बि कईसीं। जावेद असांखे स्नैक वीडियो जा जेके कार्ड्स आहिनि कीअं यूज़ कजनि त नंबर वधनि, जावेद असांखे उहो बि सम्झायो ऐं WhatsApp जो फ़ाइदो बि ॿुधायो, टिकटॉक जो फ़ाइदो बि ॿुधायो। सो वधीक इंजॉय कयोसीं ऐं इंजॉय खां पोइ वरी असां हिकु अधु वीडियो बि ठाहीसीं स्नैक जे लाइ। वधीक वरी जावेद खां हाली हवाले कयो। हा बिल्कुलु, असां घुमंदा फिरंदा आयासीं, होटल ते वेठासीं, हुते चांहि बि पीतीसीं,
जो हल्को फुल्को नाश्तो बि कयोसीं वैसे त नाश्तो कुझु थियलु हुयो पर साईं जे ज़ोर जे करे जेको आहे कुझु नाश्तो बि कयोसीं ऐं माशाल्लाह तमामु सुठो फील थियो असांजे अदाकार सां हिकु सुठी सारी तमामु बहितरीनु मज़ो बि आयो ऐं हाणे इंशाअल्लाह ताला वरी पोयां पेर वापसी अलाह ख़ैर कंदो। असां हाणे होटल खां निकिरूं था वरी थोरो ॿाहिरि नेचुरल लाइट में शूट कयूं था। दोस्तों असां हाणे होटल मां निकिरी हिन नेचुरल लाइट ते आया आहियूं ऐं ॾाढो क्लाउडी मौसम आहे, ॾाढो ज़बरदस्त मौसम आहे। कराची में जॾहिं बि हीउ मौसम ईंदो आहे त माण्हू पंहिंजूं गाॾियूं खणी निकिरंदा आहिनि, पोइ के समुंड ते वेंदा आहिनि त के पार्कुनि में वेंदा आहिनि त के पहाड़नि ते वेंदा आहिनि त मतिलबु जंहिंखे जॾहिं दिलि चवंदी आहे उहे हलिया वेंदा आहिनि। लेकिन असांजी बदकिस्मती आहे जो बल्कि ख़ुशकिस्मती चइजे जो मूंसां गॾु जो असांजी ख़ुशकिस्मती इहा आहे त असां बि अहिड़े टाइम ते इंजॉय करणु कंहिं सुठे असांजे प्यारे दोस्त सां आया आहियूं। सही असांखे वॾी ख़ुशी थी आहे। तव्हां ॾिसो असांजे बैकग्राउंड में हे ठेले वारा अमन वारा ऐं ॿिया दोस्त बि बीठा आहिनि ऐं ॾाढो इंजॉय पिया कयूं। ऐं अॼोको मौसम जो मां अलॻि शॉट वठां थो, मौसम जो मां अलॻि शॉट वठां थो। जावेद भाई इन नेचुरल मौसम में अलाह साईं जी रहमतुनि में तव्हां छा था पायो? सर अलाह साईं जा लखें करोड़े एहसान आहिनि जो असांखे अहिड़ा जेके 4 मौसमूं ॾिनियूं अथई उन्हनि मौसमनि खे असां मुख़्तलिफ़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे इंजॉय कयूं था ऐं तमामु बहितरीनु। मां त तमामु घणो अॼु हैप्पी आहियां, ख़ुशि आहियां जो तव्हांजे प्यारे दोस्त सां गॾु। सर तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हाणे बसि पंहिंजी मंज़िल तां रवाना थियूं था ऐं पोइ वरी हिन मौसम खे इंजॉय बि कयूं था। सो वरी इनशाअल्लाह हिकु नए जेको आहे सो अंदाज़ में ऐं नए रूप में वरी शामिलु थींदासीं। तेसीं ताईं अला भाई सर हा हिकिड़ी शइ एड कंदासीं हिन में त असांजो साईं असलम साहिब जी सिनेक ते ID आहे असलम मुटो जे नाले सां। काइंडली असांजा यूट्यूब जा जेके बि दोस्त आहिनि सभु अचनि उन ID खे फॉलो कनि। उनखे फॉलो करण खां पोइ जेके तव्हां बि जेका सिनेक ते अचो, सिनेक डाउनलोड कयो अगरि तव्हां वटि आहे त उन ते बि अचो ऐं यूट्यूब ते अर्निंग कयो था। इन ई तरीक़े सां तव्हां जेका सिनेक ते बि अर्निंग करे सघो था। जी हा, हिन सिनेक जी ID खे अपलोड करण में तव्हांजो को बि ख़र्चु न ईंदो, मुफ़्त में तव्हां सभु कुझु करे सघो। फ़ाइदो आहे। थैंक यू सर, थैंक यू, महिरबानी, लख कुर्ब, अला भाई।